कॾहिं कॾहिं मूंखे इहो महसूस थींदो आहे त तूं कंहिं बि दुनिया में आहीं। हाँ नहीं, मां खणी कहिड़ी बि दुनिया में हुजा, पर ईअं सम्झ त मां तुंहिंजी दुनिया में, छो त मां ॼाणियां थो त हाणे मां तोखां अलॻि नथो रही सघां। ख़ाली ॻाल्हियूं थो करीं। कलाकनि जा कलाक हिन पहाड़नि में मां तुंहिंजो इंतज़ारु कंदी आहियां, ऐं तोखे त पंहिंजे खाइण पीअण जो ख़्यालु हूंदो ई कोन्हे। अनी, अलाए छो असांजे समाज में छोकिरियूं पंहिंजे जवाननि जे लाइ खाइण पीअण जे लाइ छो सोचींदियूं? छो त असांजी रस्मनि ऐं रिवाजनि असांखे इहो ई रस्तो ॾेखारियो आहे त जीअं असां पंहिंजी मोहबत जो इज़हार करे सघूं। मूं पंहिंजे रूह जो अख़्तियार तोखे ॾेई छॾियो आहे, ऐं रूह जेको वक़्त जी पकड़ खां तमामु ओ शरबानो, ओ छरी, किथे गुम आहीं? घर जो सॼो कमकार पियो आहे, तूं किथे पे वेठी दिलि विंदराहीं? कंहिंजे यादुनि सां दिलि खे विंदराए रही आहियां। पहिरीं मुलाक़ात में ॼण हुन मुंहिंजी दिलि में पंहिंजो घर वसाए छॾियो आहे। ओ छोरी शरबानो, तोसां आहियां, कोन थी ॿुधी जा मुंहिंजी ॻाल्हि? हू ज़ालिम पंहिंजी उञ उॼाइण लाइ मूंसां मिलियो हुयो, पर दिलि में अलाए कहिड़ी उञ जी बाह ॿारे वियो। अम्मा, तोखे मां कीअं सम्झायां? ओ शरबानो, पाणी भरण वई आहे कोन? या कंहिंखे ॾिठो अथई ॿाहिरि? किथे इहो ख्वाब साबिया त कोन थियो? मुंहिंजे वीरान दिलि में बहार जो पहिरियों गुल हुयो। अम्मा, प्यार जी खुशबू जो उहो झोको हुयो जेको आयो ऐं गुज़री वियो, पर धड़कननि में हलचल मचाए वियो। छोरी, लॻे थो त मूंखे तूं चरी थी वई। उथी को घर जो कमकार कर, को फरियो ॾे घर खे। अलाए छा थियो अथसि? जमाल, जी जवान, मां कॾहिं कॾहिं इहो सोचां थी त तूं पंहिंजे पाण खे के रसे में ॿधे रहियो आहीं ऐं खोले रहियो आहीं। हनी, मां पाण खे रसे सां इन करे ॿधी रहियो आहियां त जीअं तुंहिंजी ज़िंदगी तोसां गॾु गुज़ारे सघां, हिकु पल बि तोखां परे न रही सघां। ऐं रसे सां पाण खे इन करे खोले रहियो आहियां त जीअं कज़बानो ऐं ॿियनि जो पलांत करे सघां। कॾहिं कॾहिं तुंहिंजी ख़ामोशी मूंखे ॾेजारे छॾंदी आहे, ऐं कॾहिं कॾहिं तुंहिंजी मौजूदगी मूंखे अहमियत ॾियारंदी आहे। हनी, जॾहिं रूह पंहिंजो पाण खे वजूद में ॻोल्हींदो आहे तॾहिं चवण लाइ कुझु बि न आहे बचंदो। छा पियो सोची? कुछ भी न पियो सोचा। हिते जिंदा रहण तमाम आसान, मौत जो वजूद ही ना है। पता साईं, ज़मान खान जी कावड़ अञा ताईं सरदार सवार थी बीठी है। जेके ज़मान खान ते वाजिब कयूं उन जो सरदार के ख्याल कोने।
सरदार शेर मोहम्मद खान खे तव्हां ॼण खां पोइ बि इन करे राह उनखे पूरो कयो। शायदि उन जे करे राज अखियुनि सां गॾु पंहिंजा नाला बि बदिलाए छॾिया आहिनि। सरदार जे करे मूंसां इंसाफ़ करियां तव्हां उनखे छॾे बि ॾियां, पर सरदार ईअं न कयो। हाणे तूं छा थो सम्झी? सरदार तोखे छॾे ॾींदो? पर अदा साईं, हाणे सरदार खे कीअं बचाइजे? जेकॾहिं सरदार असां सां सुलह में नथो अचे पोइ त हिते रहणु असांजो मुश्किल थी सघे थो। शेर बहादुर खान, जेकॾहिं हिन दुनिया में रहणो आहे न, मुड़ुस माण्हू थी रहणो आहे। बाक़ी गिदड़नि वारी ज़िंदगीअ खां बहितर आहे पंहिंजो पाण माण्हू मरी वञे। बहादुर खान, असांजो प्लान जमाल खान ॾांहुं रहियल आहे। उनखां प्लान गाए वॼाए वठंदासीं। सरदारी राज रंज हुजे त रंज हाणे ॾीस न छॾिबो जमाल खे। जमाल ॿुधो आहे त हिन इलाइक़े में शिकारी जानवर वधी विया आहिनि। थोरो ख़्याल सां कमु कर, किथे ॾाढ़जी न वञे। मूंखे जानवर कुझु न कंदा, तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ, मतिलबु तोखे न खाई वञनि। शींहुं आहे शिकार कंदो आहे, शिकार थींदो न आहे। ऐं तूं अॼु मुंहिंजे हथां शिकार थींदी आहे। मुंहिंजे वेझो आया आहिनि, मारे छॾींदीसांइ। शेर बहादुर खे जेका शइ पसंदि ईंदी आहे उहो हू हर हाल में हासिल कंदो आहे। तुंहिंजी बांह मूं तुंहिंजी माउ खां इज़त एतिराम सां घुरी हुई, पर हुन मूंखे उतां धिके ज़लील करे कढियो। अॼु मां बि तोसां उहो असर कंदसि। जो तुंहिंजी माउ खे ख़बर पइजी वेंदी त शेर बहादुर सां इनकार करण जो अंजाम छा थींदो। ॾिस शेर बहादुर, मुंहिंजे वेझो आहे न त मारे छॾींदीसांइ। कॾहिं चंड चकोर खां ऐं पतंग रोशनीअ खां परे थी सघे थो? न, कॾहिं बि न। ॾिस, मां चवां थी मुंहिंजे वेझो न अचिजांइ, मां वरी चवां थी मुंहिंजे वेझो न अचिजांइ। अच पंहिंजो हथ मुंहिंजे हथ में ॾे। अॼु ई कोहिस्तान बि ॾिसे त शेर बहादुर पंहिंजी मोहबत खे हासिल करे वरितो आहे। मां चवां थो उते बीह रहो, तोखे गोली हलाइण ते मजबूर न कर।
चवां तो सुठो थई त मुंहिंजे रस्ते खां हटी वञ न त गोलियुनि सां सीनो गेचण कराए छॾींदोसांइ। मां चवां थो तूं केर बि आहीं हिन छोकिरी जो, पर अॼु मुंहिंजे रस्ते तां हटी वञ। ही मुंहिंजो शिकार आहे। पंहिंजनि कदमनि खे तई रोक, पंहिंजी इज़त ऐं गैरत खे तूं पंहिंजो शिकार थो सम्झी। हैफ़ आहे तोते, हिकु टंग खां त अॻु ई मंटो आहीं, किथे मां तुंहिंजी ॿी टंग बि मंटी न करे छॾियां। अञा उहो पुटु मां पैदा ई न कयो। शेर बहादुर जूं टंगूं बने मां चवां थो सुठो हिन में अथई त मुंहिंजे रस्ते खां परते हटी वञ त गोलियुनि सां सीनो गेचण करे छॾींदोसांइ। या ख़बर त तोखे हाणे ई पइजी हुई। केर हो ऐं तोसां ज़्यादती छो थी कयाई? लोफर माण्हू आहे, अम्मा खां मुंहिंजो रिश्तो घुरियो हुई, जवाब मिलण ते मुंहिंजो दुश्मन थी पियो आहे। पर इहो त ॿुधाए तूं हींअर अकेली केॾां पई वई आहीं? सच ॿुधायां तोसां मिलण लाइ आई हुयसि। चङो हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हल मां तोखे घर छॾे अचां। मुंदार ये नथो थी सके, ये हरगिज़ नथो थी सके। सरदार बालाज खान इहो थी चुको आहे। बाग अली जमाल खान खे राज़ी करण वियो आहे ऐं जे उन हा कई त पोइ झेड़ो झोटबो, पर कंहिंसां सरदार? जमाल सां। पोइ हिते न मोटबो, पोइ हिते मोटण जवाननि जो कमु न आहे। मुंदर पग मुंहिंजो हक़ आहे ऐं हक़ जेको मूंखां खसींदो मां उन जी उन खां ज़िंदगी खसे छॾींदुसि। सॼे मुल्क खे तपाए छॾियो, टांडा ॾेई छॾिया, टांडा सॼे तर में बाहि ॾेई छॾिबी जंहिंमें जमाल वारा सड़ी रख थी वेंदा। पर सरदार साईं रुगो हू अॻिराई कनि, पोइ कंदासीं इन्हनि सां छेड़ो। पोइ अहिड़ो हशर कबुनि धूड़िया ॾेई छॾिया, धूड़िया गोलियुनि जा टड़काड़ हूंदा। सॼो तर इन गोलियुनि जी आवाज़ुनि में गूंजंदो, मुंदर गूंजंदो। इहो कोहिस्तान मुंहिंजो आहे ऐं जेको मूंसां गिराई कंदो उहो मुफ़्त में मारिजी वेंदो। ईअं ई थींदो सरदार बालाज खान, ईअं ई थींदो। मुंदर तूं हुननि ते नज़र रख, जेको बि न कोहिस्तान में थिए पियो उन जो हाल अहवाल तूं ॾींदे मूंखे। दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झजांइ मुंदर। उन खां अॻिजो दुश्मन नांग थी असांखे ॾंगे वठे।
असांखे दुश्मन जी मुंडी मरोड़ण घुर्जे ऐं जेको बालाज खान सां टकराईंदो वो यही पुरजा पुरजा थी वेंदो। जमाल केॾी महिल बि सरदारी जी पग पंहिंजे सिर ते सजाए सघे थो सरदार। अच्छा तो जमाल खान बाबा साईं जे सहारे ते आहे। उन्हनि माण्हुनि जे पेरनि मां गुलामनि जी ज़ंजीरूं तोड़े कढण थो चाहे, जिन खे असां पंहिंजो नौकर बणाइण चाहियूं था। पर सरदार बालाज, वॾे सरदार जो चवणु आहे त ज़ुल्म खे पहिरीं ज़बान सां बंदि कराइजे, उहो बहितर आहे। जे न त पोइ ताक़त जो मुज़ाहिरो करण घुरिजे। मां उन आवाज़ खे बंदि करण थो चाहियां मुंदर। कंहिंजे बि ज़बान मां निकतल लफ़्ज़ असांजे खिलाफ़ थी सघे थो मुंदर, ऐं उहा ज़बान मां कटण बि ॼाणा थो। ऐं हू जमाल उहो असांजो कुझु बि नथो करे सघे। पर सरदार साईं, तव्हां अकेले जमाल जी ताक़त खे ॼाणो नथा। पर सरदार बालाज खान, जे जमाल खान जॾहिं पग ॿधंदो न, तॾहिं हुन सां सॼो राज ऐं तर गॾिजी पवंदो। जंहिं बि जमाल जो साथ ॾिनो उनखे मां अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो, जेकॾहिं बचियो त। जंहिं बि असां सां कयो ऐं गद्दार जी सज़ा मौत आहे सुंदर, मौत। हाल कजो सरदार बालाज, किथे बस कर। बालाज भिजण वारनि मां न आहे। जेको अशर मां उन्हनि सां कंदुसि उहो सॼी हयाती यादि रखंदा, सम्झई? मंदर रुगो पग ॿधण जी रस्म पूरी थिए त पोइ ॾिसजांइ त मां हुननि सां कहिड़ो हिसाब थो कयां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।